ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ 10/2/2025। मिठा मिठा बाप दादा चवनि मीठी मीठी ॿार ताकि बाप द्वारा जो अद्वैत मत मिले थी हुन मत ते हली करे कलयुगी मनुष्यनि की सत्युगी देवता ठाहिण जो श्रेष्ठ कर्तव्य करणो आहे। प्रश्न: सभी मनुष्य मात्र दुखी छो ठहिया आहिनि? उन्हनि जो मूल कारण छा आहे? उत्तर: रावण सभिनि खे श्रापित करे छॾियो अथई, इन करे सभी दुखी ठहिया आहिनि। बाप वरसो ॾींदा आहिनि, रावण श्राप ॾींदो आहे। इहा दुनिया न ॼाणदी आहे। बाबा वरसो ॾिनो ई तॾहिं त भारतवासी एॾा सुखी स्वर्ग जा मालिक ठहिया, पूज्य ठहिया। श्रापित थियण सां पुजारी थी वेंदा आहिनि। ओम शांति। ॿार हिते मधुबन में ईंदा आहिनि बाप दादा वटि। हॉल में जॾहिं ईंदा आहियो ॾिसंदा आहियो, पहिरियों भाउ भेण वेहंदा आहिनि, पोइ पुठियां ॾिसंदा आहियो बाप दादा आहियो त बाप जी यादि ईंदी आहे। तव्हां आहियो प्रजापिता ब्रह्मा जा ॿार, ब्रह्मण ब्रह्मणियूं। उहे ब्रह्मण त ब्रह्मा बाप खे ॼाणंदा ई न आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बाप जॾहिं ईंदा आहिनि त ब्रह्मा विष्णु शंकर बि ज़रूरु खपे। चईंदा ई आहिनि त्रिमूर्ति शिव भॻवानु वासी। हाणे टिनिनि द्वारा त न चईंदा न। इहे ॻाल्हियूं सुठी रीति बुद्धि में धारण करणियूं आहिनि। बेहद जे बाप सां ज़रूरु स्वर्ग जो वरसो मिलंदो आहे। इन करे सभी भक्त भॻवान सां छा चाहींदा आहिनि? जीवन मुक्ति। हाणे आहे जीवन बंदि। सभी बाप खे यादि कंदा आहिनि कि अची करे हिन बंधन सां मुक्त करो। हाणे तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो कि बाबा आयल आहिनि। संकल्प कल्प बाबा ईंदा आहिनि, पुकारदा बि आहिनि तो माता पिता असां बालक तुंहिंजा, परंतु हिन जो अर्थ त कोई बि सम्झंदो न आहे, है न। निराकार बाप जे लाइ सम्झी वठंदा आहिनि, ॻाईंदा आहिनि, परंतु मिलंदो कुझु बि न आहे। हाणे तव्हां ॿारनि खे हुननि सां वरसो मिलंदो आहे, पोइ कल्प पोइ वरी वरसो मिलंदो। ॿार ॼाणंदा आहिनि बाप अधु कल्प जे लाइ अची करे वरसो ॾींदा आहिनि ऐं अची करे रावण पोइ श्राप वरसो ॾींदा आहिनि, पोइ रावण पोइ श्राप ॾेई छॾंदो आहे। हीअ बि दुनिया न ॼाणंदी आहे कि असां सभी श्रापित आहियूं। रावण जो श्राप लॻल आहे न, इन करे सभी दुखी आहिनि। भारतवासी सुखी हुआ। कल्ह हिन लक्ष्मी नारायण जो राज्य भारत में हुयो। देवताउनि जे अॻियां मथो टेकंदा आहिनि, पूजा कंदा आहिनि, परंतु सत्य कॾहिं हुयो, हिननि जो राज्य कॾहिं हुयो, ॼाणंदा ई न आहिनि। हाणे ॾिसो लाखों वर्ष जी आयु सिर्फ़ु सतयुग जी ॾेखारे छॾी अथनि। पोइ त्रेता जी, द्वापर, कलयुग जी, हुन हिसाब सां मनुष्य केतिरा ढेर थी विया। सिर्फ़ु सतयुग में ई ढेर मनुष्य थी वञनि। कोई बि मनुष्यनि जी बुद्धि में हीअं न वेंदो आहे। त इहे बि सम्झायो उन्हनि खे। बाप सम्झाईंदा आहिनि कि ॾिसो ॻायल या 33 करोड़ देवी देवता, ईअं थोरी उहो कोई लख वर्ष में थी सघंदा आहिनि। त इहे बि मनुष्यनि खे सम्झाइणो पए। हाणे तव्हां सम्झंदा आहियो कि बाबा अची करे असांखे स्वच्छ बुद्धि ठाहींदा आहिनि। रावण मलेश बुद्धि ठाहे छॾंदो आहे। मुख्य ॻाल्हि त इहा आहे, सतयुग में आहे पवित्र, हिते आहे अपवित्र। हीअ बि कंहिंखे पतो न आहे कि राम राज्य कॾहिं खां कॾहिं ताईं हुयो, रावण राज्य कॾहिं खां कॾहिं ताईं हूंदो आहे। सम्झंदा आहिनि हिते ई राम राज्य बि आहे, रावण राज्य बि आहे। अनेक मतांतर आहिनि, जेतिरा आहिनि मनुष्य ओतिरियूं आहिनि मतियूं। हाणे हिते तव्हां ॿारनि खे हिकु अद्वैत मत मिलंदी आहे जो बाप ई ॾींदा आहिनि। तव्हां हाणे ब्रह्मा द्वारा देवता ठहिया आहियो न। देवताउनि जी महिमा ॻायल आहे, सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण आहे। त उहो बि मनुष्यनि जी महिमा ॻाईंदा आहिनि छो? ज़रूरु फ़र्क़ु हूंदो न। उहो बि मनुष्य, असां बि मनुष्य, लेकिन उन्हनि जी महिमा असां ॻायूं था, ईअं छो? हाणे तव्हां ॿार नंबरवार पुरुषार्थ अनुसार मनुष्यनि खे देवता ठाहिण जो कर्तव्य सिखो था। कलयुगी मनुष्य खे तव्हां सतयुगी देवता ठाहींदा आहियो, अर्थात शांतिधाम ब्रह्मांड जो
ऐं विश्व जो मालिक ठाहींदा। इहे त शांतीधाम न आहे न, हिते त कर्म ज़रूरु करिणो पए, है न। ॾिसो शांतीधाम त सभी वेंदा, लेकिन जेका हाणे सम्झ सां वेंदा भई उहो मुंहिंजे पीउ जो ऐं मुंहिंजो घरु आहे, त उहो जीअं मालिकपन थी वियो। हिते त कर्म ज़रूरु करिणो पए, उहो आहे ही स्वीट साइलेंस होम। हाणे त सम्झंदा आहियो असां आत्मायूं स्वीट होम ब्रह्मांड जा मालिक आहियूं। हुते दुख सुख सां न्यारा रहंदा आहियूं, पोइ सत्युग में विश्व जा मालिक ठहींदा आहियूं। हाणे तव्हां ॿार लाइक़ु ठहो था, एम ऑब्जेक्ट एक्यूरेट साम्हूं बीठी आहे। हाणे असां लाइक़ु ठहूं था ऐं हुते एम ऑब्जेक्ट एक्यूरेट साम्हूं बीठी आहे कि असांखे अहिड़ो लक्ष्मी नारायण जहिड़ो ठहिणो आहे। तव्हां ॿार आहियो योग बल वारा, उहे आहिनि बाहुबल वारा। तव्हां बि आहियो युद्ध जे मैदान ते, परंतु तव्हां आहियो डबल अहिंसक, उहा आहिनि हिंसक। हिंसा काम कटारी खे चइबो आहे। सन्यासी बि सम्झंदा आहिनि इहे हिंसा आहे, इन करे पवित्र ठहींदा आहिनि, इन करे पवित्र ठहींदा आहिनि। परंतु तव्हांजे सिवाइ बाप सां गॾु प्रीत कोई जी आहे न, भले वो पवित्र रहंदा आहिनि, लेकिन हिते बाबा सां प्रीत बुद्धि रखणी आहे। आशिक माशूक जी प्रीत थींदी आहे न, उहा आशिक माशूक खे, माशूक त हिकु जनम जा ॻायल आहिनि। तव्हां सभी आहियो मुझ माशूक जा आशिक। भक्ति मार्ग में मूंखे हिकु माशूक खे यादि कंदा आहिनि, उहा हाणे मां चईंदो आहे इहे अंतिम जन्म सिर्फ़ु पवित्र ठहो, यथार्थ रीति सां यादि करो, त पोइ यादि करण सां ई छुटिजी वेंदो। पोइ अधु कलाक बाबा खे, भॻवान खे न, बाबा खे न हाणे हिन ज्ञान मार्ग रीति यादि कंदासीं, न भक्ति मार्ग रीति यादि कंदासीं। त बाबा चवनि था हाणे इहे अंतिम जन्म मूंखे यथार्थ रीति यादि करो, पोइ यादि करण सां ई तव्हां छुटिजी वेंदव। सत्युग में यादि करण जी दरकार ई न हूंदी। दुख में सिमरन सभु कंदा आहिनि, इहे नर्क आहे। इन्हनि खे स्वर्ग त न चईंदासीं न। वॾा आदमी जो धनवान आहिनि, उहे सम्झंदा आहिनि असांजे लाइ त इहे स्वर्ग आहे। विमान आदि सभु कुझु वैभव आदि आहिनि, केतिरा अंधश्रद्धा में रहंदा आहिनि, ॻाईंदा बि आहिनि तव्हां माता पिता, परंतु सम्झंदा कुझु न आहिनि कि कहिड़ा सुख गनेरे मिलिया, इहे कोई बि ॼाणंदा न आहिनि। चईंदा त आत्मा, ॻाल्हाईंदी त आत्मा आहे न, तव्हां आत्मा आहियो, सम्झंदा आहियो असांखे सुख गनेरे मिलणा आहे, है न। हुनजो नाम ई आहे स्वर्ग, सुखधाम। स्वर्ग सभिनि खे ॾाढो मिठो बि लॻंदो आहे। तव्हां हाणे ॼाणंदा आहियो स्वर्ग में हीरे जवाहरातनि जा केतिरा महल हुया, भक्ति मार्ग में बि केतिरा अनगिनत धन हुयो, जो सोमनाथ जो मंदरु ठातो, हिकु हिकु चित्र लखनि जी क़ीमत वारो हुयो। उहो सभु काॾे हली विया, केतिरा लूटे करे विया न। मुसलमाननि लूटे करे वञी पंहिंजे मस्जिद आदि में लॻाया, एतिरो अथाह धन हुयो। हाणे तव्हां ॿारनि जी बुद्धि में आहे असां बाप द्वारा वरी खां स्वर्ग जो मालिक ठहींदा आहियूं। असांजा महल सोने जा हूंदा, दरवाजे ते बि झड़त लॻल हूंदी। जैनियुनि जे मंदर में बि ईअं हूंदो आहे न। हाणे हीरा आदि त आहिनि जो महलनि में जो पहिरियों हुयो। हाणे त ॼाणंदा आहियो असां बाप सां स्वर्ग जो वरसो वठूं था। शिव बाबा ईंदा बि भारत में ई आहिनि। भारत खे शिव भॻवान सां वरसो, स्वर्ग जो वरसो मिलंदो आहे। भारत खे शिव भॻवान सां स्वर्ग जो वरसो मिलंदो आहे, है न। शिव बाबा ईंदा ई आहिनि भारत में, ऐं उहो भारत खे स्वर्ग जो वरसो ॾींदा आहिनि। क्रिश्चन बि चईंदा आहिनि क्राइस्ट खां 3000 वर्ष पहिरियों भारत हेवन हुयो। राज्य केरु कंदा हुया इहे कंहिंखे पतो न आहे, बाक़ी इहे सम्झंदा आहिनि भारत ॾाढो पुराणो आहे, त इहे ई स्वर्ग हुयो न। बाप खे चईंदा ई आहिनि हेवनली गॉड फादर, अर्थात हेवन स्थापना करण वारो फादर।
ज़रूरु फादर आया हूंदा तॾहिं त स्वर्ग जा मालिक ठाहियो हूंदई न, है न। ज़रूरु बाबा ईंदा तॾहिं त ठाहींदा न। ॾिसो क्रिश्चन माण्हुनि जी ॿुधी त बि सुठी आहे। बाप खे चईंदा बि आहिनि हेवनली गॉड फादर, अर्थात हेवन स्थापना करण वारो। ज़रूरु फादर ईंदा तॾहिं त असांखे स्वर्ग जा मालिक ठाहियो हूंदई न। हर 5000 वर्ष पोइ स्वर्ग जा मालिक ठाहींदा आहियो, पोइ अधु कल्ह पोइ रावण राज्य शुरू थी वेंदो आहे। चित्रनि में अहिड़ो क्लियर करे ॾेखारियो जो लख वर्ष जी ॻाल्हि ॿुधी सां ई निकिरी वञे। लक्ष्मी नारायण कोई हिकु न आहे, इन्हनि जी डिनाइस्टी हूंदी न, पोइ उन्हनि जा ॿार राजा ठहींदा, राजायूं त ॾाढा ठहींदा। जो बाप जा मददगार ठही बाप जी सर्विस, राजा ई त ॾाढा ठहींदा। सिधी माला ठहे थी न, माला खे ई सिमरन कंदा आहिनि। जो बाप जा मददगार ठही बाप जी सर्विस कंदा आहिनि उन्हनि जी माला ठहींदी आहे। जो पूरो चक्र में ईंदा आहिनि, पूज्य पुजारी ठहींदा आहिनि, उन्हनि जो हीअ यादगार आहे, है न। तव्हां पूज्य खां पुजारी ठहींदा आहियो, पोइ पंहिंजी माला खे वेही पूजदा आहियो। पहिरियों माला ते हथु लॻाए करे पोइ मथो टेकंदा आहिनि, पुठियां माला खे फेरणु शुरू कंदा आहिनि। तव्हां ही सॼो चक्कर लॻाईंदा आहियो त उहे दाणा जेका आहिनि उहे पूरो चक्कर लॻाईंदा आहिनि, इन करे उन पूरी माला खे घुमाईंदा आहिनि। पोइ शिव बाबा सां तव्हां बि सॼो चक्कर लॻाईंदा आहियो, पोइ शिव बाबा खां वरसो पाईंदा आहियो। इहे राज़ तव्हां ई ॼाणंदा आहियो, है न। असां ई पूरो चक्कर लॻाईंदा आहियूं, पोइ शिव बाबा खां वरसो वठंदा आहियूं। ये राज तव्हां ई ॼाणंदा आहियो। मनुष्य त कोई कंहिंजे नाम ते, कोई कंहिंजे नाम ते माला फेरदा आहिनि, है न। ॼाणंदो कुझु न आहे। हाणे तव्हांखे माला जो सॼो ज्ञान आहे, ॿियो कोई खे इहो ज्ञान न आहे। क्रिश्चन थोरी सम्झंदा आहिनि कि कंहिंजी माला फेरदा आहिनि, है न। क्रिश्चन न सम्झंदा आहिनि। इहा माला आहे ही उन्हनि जी जो बाप जो मददगार ठही सर्विस कंदा आहिनि। ये माला कंहिंजी आहे जो बाप जा मददगार ठही करे सर्विस कंदा आहिनि। उहे बि जेका प्रॉपर, इहे न सर्विस त ॾाढा कंदा आहिनि, लेकिन जो ज्ञान योग धारणा सेवा हर हिक में पक्का हुजनि, चईंदा आहिनि न बाबा, उन्हनि जी ई माला ठहींदी आहे। इन समय सभु पतित आहिनि। जो पावन हुया उहे सभु हिते ईंदे ईंदे हाणे पतित थिया आहिनि। पोइ नंबरवार सभु वेंदा, नंबरवार ईंदा आहिनि, नंबरवार वेंदा आहिनि। केतिरी सम्झण जी ॻाल्हि आहे न। इहे झाड़ आहे, केतिरी टालियूं मतपंट आदि आहिनि, सभी इहे हाणे इहे सॼो झाड़ खलास थियणो आहे। पोइ तव्हांजो फाउंडेशन लॻंदो, तव्हां आहियो हिन झाड़ जा फाउंडेशन, असां आहियूं हिन झाड़ जा फाउंडेशन। हुन में सूर्यवंशी चंद्रवंशी ॿई आहिनि। सत्य त्रेता में जो राज्य करण वारा आहिनि उन्हनि जो हाणे धर्म ई न आहे, सिर्फ़ु चित्र रहिजी आहिनि। जंहिंजा चित्र आहिनि उन्हनि जी बायोग्राफी खे ॼाणणो खपे न। चई ॾींदा आहिनि फलानी चीज़ लाखों वर्ष पुराणी आहे। हाणे वास्तव में पुराणी त पुराणो इहा आदि सनातन देवी देवता धर्म आहे, है न। उन्हनि जे अॻियां त कोई बि चीज़ न पुराणी आहे। बाक़ी सभु 2500 वर्ष जी पुराणी चीज़ूं हूंदियूं हेठां सां खोदे करे कढंदा आहिनि। भक्ति मार्ग में जो पूजा कंदा आहिनि उहे पुराणा चित्र कढंदा आहिनि। सॼी अर्थक्वेक में सभु मंदर आदि किरी पवंदा आहिनि, पोइ नया ठहींदा आहिनि। हीरे सोने आदि जी खानियूं जो हाणे ख़ाली थी वियूं आहिनि उहे पोइ हुते भरदू थी वेंदियूं। इहे सभु ॻाल्हियूं हाणे तव्हांजी ॿुधी में आहिनि, है न। हीरे सोने आदि जी खानियूं जो हाणे ख़ाली थी वियूं आहिनि उहे सभु भरदू थी वेंदियूं, उहे सभु भरदू थी वेंदियूं।
ये सभु ॻाल्हियूं हाणे तव्हांजी बुद्धि में आहिनि। बाबा वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी सम्झाई। सतयुग में केतिरा ढेर मनुष्य सतयुग में केॾा थोड़ा मनुष्य हूंदा, पोइ वृद्धि खे पाईंदा। आत्मायूं सभु परम धाम खां ईंदी वेंदियूं आहिनि ऐं पोइ हिते वृद्धि खे पाईंदी वेंदियूं आहिनि। ईंदे ईंदे झाड़ ॾाढो वॾो थी वेंदो आहे। पोइ सभु जॾहिं झाड़ जर्जरीभूत अवस्था खे पाईंदो आहे, अर्थात आत्माउनि में शक्ति ख़तम थींदी आहे, पाईंदो आहे, त चईंदा आहिनि राम गयो रावण गयो, जंहिंजे बहु परिवार, जंहिंजा ॾाढा परिवार वारा हुया। अनेक धर्म आहिनि। असांजो परिवार केॾो नंढो आहे, है न। असांजो परिवार केॾो नंढो आहे। इहो ब्राह्मण परिवार, उन में बि पक्का ब्राह्मण केॾा थोड़ा आहिनि। फुल कास्ट बि आहिनि त हाफ कास्ट बि आहिनि, है न। त असांजो इहो ई ब्राह्मण परिवार वञी करे सतयुग त्रेता में पाठ वॼाईंदो, अलॻि अलॻि पद पाईंदा। त बाबा चवनि था असांजो परिवार केॾो नंढो आहे। इहे सिर्फ़ु ब्राह्मणनि जो परिवार आहे। उहो केतिरा अनेक धर्म आहिनि, जनसंख्या बतलाईंदा आहिनि न, उहो सभु आहे रावण संप्रदाय। इहे सभु वेंदा, बाक़ी थोड़ा रहिजी वेंदा। सभु अनेक धर्म वारी आत्मायूं मथे हली वेंदियूं, बाक़ी थोड़ा हिते रहंदा। रावण संप्रदाय पोइ स्वर्ग में न ईंदी, सभु मुक्ति धाम में ई रहंदा। बाक़ी तव्हां जो पढ़ंदा आहियो उहो नंबरवार ईंदा वेंदा, है न। जो नंबरवार ऊच पद पाईंदा, पोइ हुननि जे पिछाड़ी हुननि जी प्रजा दासियूं बि ईंदी वेंदियूं। हाणे तव्हां ॿारनि खे सम्झो आहे, हाणे तव्हां कीअं उहो निराकारी झाड़ आहे, इहे मनुष्य सृष्टि जो झाड़ आहे। ये तव्हांजी बुद्धि में आहे। पढ़ाई ते ध्यानु न ॾींदव त इम्तिहान में नापास थी वेंदव। पढ़ंदव पढ़ाईंदा रहंदव त ख़ुशी बि रहंदी। अगरि विकार में किरियव त बाक़ी सभु भुलिजी वेंदव। आत्मा जॾहिं पवित्र सोनो आहे तॾहिं हुन में धारणा सुठी आहे। सोने जो बर्तन हूंदो आहे न, पवित्र गोल्डन। अगरि कोई पतित ठहियो त ज्ञान ॿुधाए न सघंदा आहियो। कई माण्हू पतित ठहींदे हुए बि ईंदा रहंदा आहिनि, लेकिन उहो ज्ञान ॿुधाए न सघंदा आहिनि। हाणे तव्हां साम्हूं वेठा आहियो न, ॼाणंदा आहियो गॉड फादर शिव बाबा असां आत्माउनि खे पढ़ाइनि था। असां आत्माउनि ऑर्गन्स वारा ॿुधूं था। पढ़ाइण वारो बाप आहे। अहिड़ी पाठशाला सॼी दुनिया में किथे हूंदी? उहो गॉड फादर आहे, टीचर बि आहे, सतगुरु बि आहे। सभिनि खे वापसि वठी वेंदा बाबा। हाणे तव्हां बाप जे सम्मुख वेठा आहियो। सम्मुख मुरली ॿुधण में केतिरो फ़र्क़ु आहे। जीअं उहा टेप मशीन निकिरंदी आहे, सभिनि वटि हिकु ॾींहुं वेंदी। ॿारनि जे लाइ सुख जे लाइ बाबा अहिड़ी चीज़ ठाराईंदा आहिनि। कोई वॾी ॻाल्हि न आहे। इहे सावलो शाह आहे न, सावल शाह आहे। पहिरियों गोरो हुयो, हाणे सावरो ठहियो आहे, तॾहिं त श्याम सुंदर चईंदा आहिनि न। तव्हां ॼाणंदा आहियो असां सुंदर हुयासीं, हाणे श्याम ठहिया आहियूं, पोइ सुंदर ठहींदासीं। हाणे ठहूं था न सुंदर, अञा केतिरो सुंदर ठहिया आहियूं। सिर्फ़ु इहे छो ठहे? हिक खे सर्प ॾिसी छा? सर्प त माया खे चइबो आहे। विकार में वञण सां सावरो थी वेंदी आहे। केतिरी सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। बेहद जो बाप चईंदा आहिनि, गृहस्थ व्यवहार में रहंदे इहे अंतिम जन फॉर माई सेक, शिव बाबा जे ख़ातिर, मुंहिंजे सदके ॿार पवित्र ठहो। बाबा सभिनि आत्माउनि खे चईंदा आहिनि, ॿार मुंहिंजे सदके ये अंतिम जन्म पवित्र रहो। ॿारनि सां ई भीख मांगदा आहिनि बाबा। ॿारनि सां भीख था मांगनि शिव बाबा। ॿारनि सां भीख था मांगनि। हाणे मुंहिंजे सदके ये हिकु जन्म पवित्र रहो।
कमल फूल समान पवित्र ठहो, मूंखे यादि करो त इहे अंतिम जन्म बि पवित्र ठहींदव। यादि में रहण सां पास्ट जा विक्रम बि विनाश थी वेंदा आहिनि, है न। यादि में रहण सां पास्ट कर्मनि जा विक्रम बि विनाश थी वेंदा आहिनि। इहा आहे ही योग अग्नि, जंहिंसां जन्म जन्मांतर जा पाप दग्ध थी वेंदा आहिनि। इहा आहे योग अग्नि, जंहिंसां जन्म जन्मांतर जा पाप दग्ध थी वेंदा आहिनि, ख़तमु थी वेंदा आहिनि। मतिलबु बाबा खे हिकु एकाग्रता चित थी करे बाबा खे यादि करण सां असांजा जन्म जन्मांतर जा पाप भस्म थी वेंदा। सितो प्रधान खां सितो रजो तमो में ईंदा आहियूं त कला कम थी वेंदी आहे, खाद पईंदी वेंदी आहे न। हाणे बाप चईंदा आहिनि सिर्फ़ु मामेकम यादि करो, बाक़ी पाणी जी नदियुनि में सनानु करण सां थोरी पावन ठहींदव। पाणी बि तत्व आहे न, 5 तत्व चइबा आहिनि। इहे नदियूं कीअं पतित पावन थी सघंदियूं आहिनि? नदियूं त सागर सां निकिरंदियूं आहिनि। पहिरियों त सागर पतित पावन हुजणो खपे, है न। केॾी गहरी ॻाल्हि आहे। अॼु माण्हू जीअं पाणी में सनानु करणु वञे त उहा नदी बि सागर खां निकिती आहे न। अगरि उहा नदी पतित पावन आहे त पहिरियों त सागर पतित पावन हुजणो खपे। अच्छा, मीठी मीठी सिकी लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहाननि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, विजय माला में अचण लाइ बाप जो मददगार ठही सर्विस करणी आहे। विजय माला में अचण लाइ बाप जो मददगार ठही करे सर्विस करणी आहे। उठंदे वेहींदे खाईंदे पीअंदे कर्म कंदे सुम्हंदे बाबा सां गॾु सर्विस करो। हिकु माशूक सां गॾु सची प्रीत रखणी आहे, हिक खे ई यादि करिणो आहे। ॿियो आहे पंहिंजी एक्यूरेट एम ऑब्जेक्ट खे साम्हूं रखी पूरो पुरुषार्थ करो। पंहिंजी एक्यूरेट एम ऑब्जेक्ट खे साम्हूं रखी पूरो पुरुषार्थ करो। डबल अहिंसक ठही मनुष्य खे देवता ठाहिण जो श्रेष्ठ कर्तव्य कंदा रहो। डबल अहिंसक ठही मनुष्य खे देवता ठाहिण जो श्रेष्ठ कर्तव्य कंदा हलो। वरदान, विजयपन जी नशे द्वारा सदा हर्षित रहण वारा सर्व आकर्षणनि सां मुक्त ठहो। विजयी रत्ननि जो यादगार बाप जे गले जो हार अॼु ताईं बि पूजंदा आहिनि, है न। विजय रत्ननि जो यादगार बाप जे गले जो हार अञा ताईं बि पूजा थींदी आहे। त सदा इहे ई नशो रहे कि असां बाप जे गले जा हार आहियूं, विजयी रतन आहियूं, असां विश्व जे मालिक जा बालक आहियूं। असांखे जो मिलियो आहे उहो कंहिंखे बि मिली न सघंदो आहे। इहे नशो ख़ुशी स्थाई रहे त कहिड़े बि प्रकार जी आकर्षण सां परे रहंदो। असांखे जो मिलियो आहे उहो कंहिंखे बि मिली न सघंदो आहे। इहे नशो ख़ुशी स्थाई रहे। असांखे जो मिलियो आहे उहो कंहिंखे बि मिली न सघंदो आहे। ये नशो ऐं ख़ुशी स्थाई रहे त कहिड़ी बि प्रकार जी आकर्षण सां परे रहंदव। जो सदा विजयी आहिनि, जो सदा हर्षित आहिनि, हिकु बाप जी यादि जे ई आकर्षण में रहंदा आहिनि। जो सदा विजयी रहंदा आहिनि उहे सदा हर्षित रहंदा आहिनि। ऐं विजयी केरु रहंदा? जो हिकु बाप जी आकर्षण में रहंदा, उहे हिकु बाप जी यादि जे ई आकर्षण में आकर्षित थींदा आहिनि। स्लोगन आहे, हिक जे अंत में खोइजी वञो अर्थात एकांतवासी ठहिणु। अव्यक्त इशारा, एकांत प्रिय ठहो, एकता एकाग्रता खे अपनायो। हाणे सभु मिली करे हिकु ॿ जी हिमत वधाए करे संकल्प करो कि हाणे समय खे समीप लाइणो ई आहे। हाणे समय खे समीप लाइणो ई आहे। सभु इहे संकल्प करो।
आत्माउनि खे मुक्ति दिलाइणी ही आहे, लेकिन इहे तॾहिं थींदो जॾहिं सोचण खे स्मृति स्वरूप में लाहींदा। ये कॾहिं थींदो जॾहिं सोचण खे जो असां सोचूं था उहो सदा ई स्मृति स्वरूप रहे, उहो सदा ई स्मृति स्वरूप रहे। लेकिन बाबा चवनि था जाते एकता ऐं दृढ़ता है उते असंभव भी संभव थी वेंदो। जाते एकता ऐं दृढ़ता आहे उते असंभव भी संभव थी वेंदो। त पहिरियों एकता हुजणी खपे, मतिलबु सभु हिकु एकता ऐं दृढ़ता हुजणी खपे, मन में दृढ़ता हुजणी खपे। हिकु त सभु मिली जुली करे संकल्प करो, दृढ़ता संपन्न संकल्प करो। हुते असंभव भी संभव थी वेंदो, हुते ही असंभव भी संभव थी वेंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।